सेवण शरीफ रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण तालके में साल 2022 जी बोर्ड सेवण तालके खे तबाह करे छॾियो। पर अफ़सोस सां लिखणो पवे थो त बोर्ड मुतासिरनि खे थरदीब इंतज़ामिया सेवण पारां पहिरीं किस्त बि ॻोठाणनि खे जारी करे न सघी आहे। तफ़सील मूजिब तालके सेवण जे बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि खे 2 साल खां मथे अरसो गुज़रण जे बावजूद बि घरनि जी तामीर जी पहिरीं किस्त 75,000 भी जारी न थी सघी। बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त रोज़ थरदीब ऑफिस सेवण जा चकर काटे थकिजी पिया आहियूं ऐं थरदीब ऑफिस सेवण ॿाहिरां बि वापसि मोटियो था वञूं। थरदीब इंतज़ामिया सेवण जा ऑफिसर ऐं मुलाज़िम ग़रीब अवाम सां मिलण ऐं ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहिनि। बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त थरदीब इंतज़ामिया सेवण जा ऑफिसर असांखे ऑफिस मां धिका ॾेई ॿाहिरि था कढनि, जॾहिं त थरदीब ऑफिस सेवण में अमलो न हुजण बराबरि आहे। वधीक बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि जो चवणु हो त थरदीब इंतज़ामिया सेवण रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। असां दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि पारां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर ॼाम शुरू ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे थरदीब इंतज़ामिया सेवण खां पहिरीं किस्त 75,000 रुपया जारी कराए ॾिना वञनि। असां बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि जो ही जाइज़ मसइलो हल कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे।